अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला उम्मीद करें तो सब दोस्त ठीक ठाक हूंदो। जिते असां मौजूद आहियूं हाला में ऐं हाला बाईपास मदीना रेस्टोरेंट में, जिथे रहमान ऑफिशियल भाउ असां सां वेठो आया ऐं यूट्यूब चैनल भी अथसि। ऐं इंशाल्लाह अहिड़ा असांजा सुठा मोहतबर दोस्त मिठल खोसो डायरेक्टर सिंध जो वो भी मौजूद आहे। अहिड़ा रहमान ऑफिशियल पाण वेठो आहे ऐं छा चवणु चाहींदो हिन बारे में। मेरा मिठल का पुछंदा मिठल भाई अस्सलाम वालेकुम यार मदद सॼे सिंध वासन खे। जीअं त अॼु असां मौजूदु आहियूं आला शहर में रहमान ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे। इन ते काफ़ी वीडियोज़ वग़ैरह फिल्मूं गाना ऐं कॉमेडी फन ॿिया तव्हांखे शो ॾिसण लाइ बहुत सारा मिलंदा। ऐं मां वधीक हाणे छा बयानु कयां, जो अॻु में ई ब्रेक थी चुकी आहे। इन जे करे इहा ॻाल्हि कंदुसि त तव्हां असांजे यूट्यूब चैनल खे लाइक शेयर कमेंट ऐं फॉलो ज़रूरु कंदा, जीअं तव्हांखे ॾिसण लाइ खोड़ सारो मवाद मिलंदो। अस्सलाम वालेकुम यार मुंहिंजे दोस्तों, असां थोरा चयूं आहियूं भाउ शाज़िब अली चांदे साहिब जो ऐं मिठल खुशी साहिब जो असांजे लड़ी आयो आहे ऐं असांखे फ़ोन कयो अथनि, असांखे टाइम ॾियो अथनि। मुंहिंजी वॾी महिरबानी। असांजो तकियो कमु आहे उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं कंहिं दोस्त खे चयो ड्रामे में तव्हांखे ॿुधाईंदो हलां, वरी तव्हां नाराज़ थी वेंदव त इनशाला मिठल खोसे खां ॿुधंदासीं तकियो कलाम। पर मां तव्हांखे थोरो ॿुधायां थो त हिकिड़े अमरा खे मूंखे डायलॉग हो विच में थोरो चुटकी मुछूंदी थींदी जेको दुध आयो पियो आहे। इहो कॉमेडी डायलॉग हो। इहो भाउ रहमान जे यूट्यूब ते रखियलु आहे ऐं हुन ते लाज़मी ॾिसंदा। ऐं मां इहो तव्हांखे चवंदुसि त अहिड़ा फ़नी वीडियोज़ काफ़ी आहिनि, उहे तव्हांखे ॾिसण लाइ सर हिकिड़ो सर डायलॉग आहे त होटल पर डायलॉग हाणे कहिड़ो डायलॉग को बि माना रहमान खे ख़ुशि करण लाइ। रहमान भाई तूं हिकिड़ो ॿुधाइसि मुंहिंजी तरफ़। असांखे तूं चवंदे होटल तोखे खणी ॾींदासीं। अदा डायलॉग आहे वरी मिलूं न मिलूं। मां शाह साहिब जा जुमिला थो चवां, डायलॉग त काफ़ी आहिनि फिल्मनि में। रहमान भाई वरी मिलूं न मिलूं, ज़िंदगी रहे न रहे अलाए कहिड़ी ख़बर। हिकु दफ़ो पिरीअ खे वेझो करे ॾिसी त वठूं, पोइ हिन अखियुनि में रोशनी रहे या न रहे। वाह वाह। अच्छा देख तूं ॿुधाए हिकिड़ो भला। न मां इहो ई ॿुधाईंदुसि त हिन खे फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, छो जो असां कमेंट सां घणो जोड़े हाला जो मंदर बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं कुझु शहर जे हलूं था, हाला जी जेके मेन गलियूं तव्हांखे उहे बि ॾेखारींदा। मेन गलियूं न पर जेके शहर हाला जी मशहूरु शयूं उहे तव्हांखे असां पंहिंजी कैमरा जी अॻियां ॾेखारींदा। दोस्त रहमान ऑफिशियल असांखे घुमाईंदो आहे। घुमाईंदे अस्सलाम वालेकुम यार मदद। हींअर असां गॾु आहियूं रहमान ब्लॉग सां गॾु सिटी हाला शहर, ऐं तमामु बहितरीनु शहर आहे हाला। ऐं हिते काफ़ी मां वक़्तु गुज़ारियो आहे, तो असां मौजूदु आहियूं मेरे भाउ रहमान सां गॾु। महिरबानी। ऐं सर हींअर असां केॾां हली रहिया आहियूं? मज़ाली आया हूँ शहर अंदर। हाँ थोड़ा चक्कर मकर देंगे। माशाल्लाह ऐं किलो बि डीजल भी वठण ईंदासीं। और थोरो फ़ोन ते बिजी आहे, उहो ही गाॾी अची रही है सब। तो ही कुछ शहर जो मंज़र उहो बि तव्हां सां संगत खे सभिनी दोस्तनि खे मां इहो ॿुधाईंदुसि त रहमान मिलान ते यूट्यूब चैनल आहे, तो उन ते असांजा काफ़ी वीडियोज़ आहिनि। हींअर असां वञी रहिया आहियूं आला शहर में, दाख़िल थी रहिया आहियूं ऐं मग़रिब जो टाइम थी चुको आहे। आज़ानूं हलनि पियूं ऐं असांखे दुआ कजो, बीमार आहियां। हाँ सॼी संगत खे इहा ई हिननि जी गुज़ारिश जी अपील कंदासीं। जो अदा खे गल ते निकितो आहे टाणो, माना इहो स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था माना ख़राबु। हिकिड़ो जगह पहिरियों ॾिठो फिल्म जे दौरान, उते ॾाढो तकलीफ़ ॾिनी मूंखे यार। बसि अलाह नाज़र ख़ान अलाह साईं सुपाड़ी में। रहमान भाई इहो ॿुधायो तव्हां टोटल घणियूं फिल्मूं कयूं आहिनि? यार फिल्मूं तक़रीबन 15-20 कयूं आहिनि। माशाल्लाह 15-20 फिल्मूं कंदो। असांजे तमामु सिंध जो सीनियर आर्टिस्ट ऐं बहितरीनु अदाकार लेजेंड अदाकार अब्दुल सत्तार लाड साहब बि गॾु हिन कमु कयो लाड़काणे में। ऐं मूंसां गॾु बि खोड़ सारियूं कयूं फिल्मूं। ऐं अहिड़ा कमाल मंसी तमामु असांजे सिंध जो सुठो सुहिणो हीरो ऐं बहितरीनु आर्टिस्ट एक्टर माण्हू आहे डायरेक्टर, हुन सां बि गॾु कमु कयो अथसि। ऐं हीअ हाला शहर जो मंज़र तमामु बहितरीनु नज़ारा।
शाहज़ेब बि असां सां गॾु आहे फ़ोन ते ॻाल्हाईंदो थो अचे असां पहुची चुका आहियूं होटल 3 मिंटनि जो थी